नशर फिरोज़ जे सीनियर सहाफ़ी काज़ी ज़ुल्फ़िकार ज़ाहिर जे थियल हमले ख़िलाफ़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ प्रेस क्लब आॾो कल्ह मधड़ियुनि पारां एहतिजाज मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻवानी प्रेस क्लब जे सदर मोहम्मद यूनिस राजपर, सीनियर नायब सदर मसरूर चांडियो, जनरल सेक्रेटरी अली नवाज़ सोलंकी ऐं ॿिया करे रहिया हुआ, जे नारेबाज़ी बि कई। इन मौक़े ते अॻवनि मुज़ाहिरनि खे ख़िताब कंदे चयो त काज़ी ज़ुल्फ़िकार खे गुज़िरियल राति हथियारबंद जवाबदारनि पारां यकमाल बणाइण खां पोइ तशदुद जो निशानो बणाइण ऐं संदसि मथां फायरिंग वारे वाक़िए जी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। पुलिस जे रवैये ते बि अफ़सोस जो इज़हार कयूं था, छो त पुलिस खे इतला मिलण जे बावजूद भी पुलिस वाक़े वारे हंधि 40 मिनटनि ताईं न पहुती। हुन चयो त हुन पुलिस जो ज़िले अंदरि किरदारु मशकूक रहियो आहे, जंहिं सबबि बदअमनी में इज़ाफ़ो थींदो पियो वञे। पर हाणे कुझु ॾींहंनि खां चोरनि लोफरनि असां इंसाफ़ियुनि खे टारगेट करणु शुरू करे छॾियो आहे, जंहिंजो चिटो मिसाल काज़ी ज़ुल्फ़िकार ते थियल हमलो आहे। हुननि चेतावनी ॾिनो त जेकॾहिं काज़ी ज़ुल्फ़िकार ते हमलो कंदड़ जवाबदार खे जल्द खां जल्द गिरफ़्तार न कयो वियो त एहतिजाज जो रुख़ SSP ऑफिस नौशर फिरोज़ ॾांहुं थी वेंदो, जंहिंजी ज़िम्मेवारी ज़िले इंतिज़ामिया SSP नौशर फिरोज़ ऐं सिंध हुकूमत ते हूंदी। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।